पाकिस्तान पीपल्स पार्टी अवामी खिदमत ते यकीन रखे थी। बाशऊर अवाम कूड़ा वायदा ऐं ख्वाब ॾेखारींदड़नि खे रद्द करे छॾींदो। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पाकिस्तान पीपल्स पार्टी जे अॻुवान मीर अकबर चांडियो सरजानी टाउन में पंहिंजी राजगाह ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। मीर अकबर चांडियो वधीक चयो त बिलावल भुट्टो जे हुकुम मूजिबि सिंध हुकूमत कराची में 15 सालनि में रिकॉर्ड तोड़ तरक़ियाती कम कराया आहिनि। हिन जो वधीक चवणु हुयो त असां देहात में वेठा आहियूं, असां पीपल्स पार्टी जी हिकिड़ी तबलीग कयूं था। पीपल्स पार्टी जे हवाले सां असां हर कारकुन ॾे हर घर में वञी तबलीग करे उन्हनि खे भुट्टो साहिब जो मैसेज पुॼायूं था। तो इंशाअल्लाह ताला पूरे पाकिस्तान में पीपी जी गवर्नमेंट ईंदी। असां हाणे शुरू कयो आहे, जीअं इलेक्शन नया अचण वारा आहिनि, असां हर शाम जो हिते हिकिड़ो सिस्टम कयो आहे। जेका बि जेला आहिनि, जेलियूं आहिनि, जेका बि पीपल्स पार्टी सां प्यार कंदा आहिनि, हर शाम असां पीपी जे नाले हर हफ़्ते जी शाम असां हिते रखंदासीं। असां तबलीग कंदासीं, मोहबत जेका पार्टी सां कंदा आहिनि उन्हनि खे इहे तबलीग आहे। अचण वारी जेकी गवर्नमेंट आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आहे। इसमें परचम अहिड़ी शइ आहे कि परचम इहो लॻियल त इहो मुंहिंजो देरो सुहिणो थो लॻे। मां हिन परचम जे हेठो आहियां त मां सुहिणो थो लॻे। जेको हिन परचम सां प्यार कंदो हो मां वटि ईंदो आहे। साईं, मां क़यादत सां बि प्यार कंदो आहियां। मां पीपल्स पार्टी जो हिते मां किलो ठाहे छॾियो आहे। अलहमदुलिल्लाह असां जेको पीपी सां प्यार कंदो आहे, अॼु खां 4-5 साल पहिरें जेका बि हिते माण्हू दिलनि में भुट्टो साहिबु हुयो, हर कंहिंजे दिलि में हिते हर घर में भुट्टो हुयो, पर हिते कोई ॿुधाइण वारो कोन हुयो। असां हिते आयासीं, हर घर में असां मैसेज ॾिनोसीं, हर घर खां भुट्टो निकितो। साईं, हर घर को हिकिड़ी जियाली निकिती, जियालो निकितो। ये पूरो किलो आहे। अलहमदुलिल्लाह असां हिन डेरे खे जेको ख़ूबसूरती आहे उहो पीपी जो झंडो आहे। जी माना अदा इहा पार्टी सां मूंखे प्यार आहे, पार्टी सां इश्क़ आहे। अच्छा, पीपल्स पार्टी मुंहिंजे वालिद साहब को ॾाॾे को असां जॾहिं वक़्तु खोली असां पीपल्स पार्टी सां प्यार कंदा आहियूं। वालिद साहब मुंहिंजो भुट्टो साहब जो ड्राइवर बि रहियो आहे। त असांजी घणो करे हिन सां हिकिड़ो लगाव अहिड़ो आहे कि पहिरें प्यार थियो, वरी इश्क़ जी शक्ल थी, हाणे आदत पइजी वई आहे। हिन झंडे सां असां प्यार कंदा आहियूं। झंडे जे हेठो जेको बि ईंदो आहे असांजो सिर जो साईं आहे। असां हुनजी ख़िदमत बि कंदा आहियूं, पंहिंजी मदद पाण बि कंदा आहियूं। इदारे सां असां लिंक करे हुननि जो जेको कमु हूंदो आहे असां बिल्कुलु कंदा आहियूं। उहिदे जी मूंखे ज़रूरत न आहे, जो की मूंखे उहिदो हुजे त मां कमु कयां। मां कंहिंखां रोड नथो घुरां, मां कंहिंखां बिजली नथो घुरां, न कंहिं पाणी थो घुरां। मां कारकुन जी इज़त थो घुरां। जेका असांजा क़ाइदीन हूंदा आहिनि ज़िले जा जेका वेठा आहिनि, हिननि खे असां चवंदा असांजे कारकुन जी इज़त कयो। त कारकुन जेका बि मां सां प्यार कंदा आहिनि, मां पीपल्स पार्टी जे कारकुन सां प्यार कंदो आहियां।